अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया सिंध वाइस ऐं आउं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां हिकु भेरो ॿीहर सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मामले खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे रहिया आहियूं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके हाणे नतीजा आया आहिनि उन में जेके उमेदवार पास न थिया उन्हनि सख़्तु एहतजाज बि कयो ऐं उन एहतजाज जो सिलसिलो बि अञा ताईं जारी आहे। ऐं उनखां पोइ उहे समूरा उमेदवार अदालत में विया। अदालत में हेयरिंग्स हलनि पियूं थियूं ऐं उन में अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां मैकेनिज़म घुरियो आहे जेको जहिड़े नमूने सां हू करे रहिया आहिनि पंहिंजी टेस्ट वठनि था या जेको कुझु शयूं बि उन जूं थियनि थियूं। उन सां गॾोगॾु अदालत जे तरफ़ां इहो बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे चयो वियो त हीउ मामले जो तव्हां वटि हल छा आहे। हेयरिंग जेका आहे उहा 22 जून ताईं मुलतवी थियल आहे ऐं शायदि 22 जून ताईं ॾिसूं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां कहिड़ो जवाबु अदालत खे जमा कराए थो वञे। ऐं असां वटि इहा हाणे रिवायत थी वई आहे त जेके बि पब्लिक ऑफिसिस आहिनि या जेके पब्लिक जा इदारा आहिनि उहे जेकॾहिं मेरिट जी लताड़ कनि त पोइ इहे मामला घुमी फिरी करे वरी अदालतुनि में पहुचंदा आहिनि। त जीअं अदालतुनि मां रिलीफ मिले ही कुझु वक़्तु अॻु में बि जीअं MD कैट जी टेस्ट में बि जेके फेल उमेदवार थिया हुया उन्हनि जे खे बि इंसाफ़ जेको आहे उहो अदालतुनि मां मिलियो। त उहा साॻी वरी उमेदु खणी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा ई जेके फेल थियल उमेदवार आहिनि उहे हुते पहुता आहिनि। त इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिननि जो मसइलनि ते बि ॻाल्हाईंदासीं। हीअ जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको हीउ किरदारु आहे इहो हाणे एॾो तकरारी बणिजी वियो आहे या इन ते हाणे एतिरी तनक़ीद थी रही आहे त ईअं महसूसु थींदो आहे त ॼण सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो हिन मुल्क जो या हिन क़ौम जो इदारो घटि को पैसा कमाइण जी मशीन वधीक हुजे। त इन ते ई असां वटि अॼु उहे 2 कैंडिडेट मौजूदु आहिनि जेके इन हेयरिंग्स में अदालतुनि में बि पेश थी रहिया आहिनि, मीडिया जे साम्हूं बि एहतजाज बि करे रहिया आहिनि। असां सां ज़बीउल्लाह मस्तोई असांजे स्टूडियो में मौजूदु आहे ऐं डॉक्टर तबस्सुम चांडियो उहा बि असां सां गॾु मौजूदु आहे जेके हिन स्ट्रगल में अॻियां आहिनि। हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त किथे हिननि जी जदोजहद पहुती आहे, हिन जो मामिलो किथे पहुतो आहे। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी। ज़बीउल्लाह साहब, पहिरियां तव्हां खां शुरूआति कयूं पाण त तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु ताईं 2 या 3 तव्हां जूं हेयरिंग्स थी चुकियूं आहिनि, त छा प्रोसेस थियो आहे कोर्ट जे अंदरि ऐं हिन वक़्तु छा स्टेटस आहे तव्हांजी पिटीशन जो हुते? सर, पिटीशन जेका असां CP फाइल कई आहे सर, असां CP फाइल कई 13 मई ते, त हुन खां पोइ 14 मई ते सस्पेंड करे छॾी। जेका रिज़ल्ट हुई सस्पेंड कयो उन्हनि खे। फर्दर हेयरिंग में असांजे जेके जस्टिस साहिबान उन्हनि ॾिठो त असल में हू फर्दर अगेन एंड अगेन जस्टिस साहिबु हुननि खे बार बार हुननि जे वकील खे बि चवंदा रहिया त भई तव्हां जेको करप्शन कयो था सॼी दुनिया खे ख़बर आहे। हीअ हिकिड़ी बाज़ारी मंडी लॻी पई आहे जिते मुख़्तलिफ़ नौकरियुनि जा मुख़्तलिफ़ अघ रखिया विया आहिनि। त उन में जेका असांजी हींअर लास्ट हेयरिंग थी उन में जस्टिस साहिबु चयो त तव्हां मैकेनिज़म खणी अचो, उन जे तहत तव्हां इंश्योर करायो त कीअं तव्हां ट्रांसपेरेंसी आणींदा, कीअं तव्हां पंहिंजे में SPSC में तव्हां मेरिटोक्रेसी आणींदा। त उन दुबारा अॼु जेका हेयरिंग हुई उन में SPSC जो जेको कंट्रोलर आयो, कंट्रोलर मूंखे त नथो लॻे त असां बीइंग एस्पायरेंट त असां बि हथु खणी रेस पिया कयूं त भई असांखे बि ॻाल्हाइण ॾियो, पर हू ॻाल्हाई न पियो सघे। इवन दो जस्टिस साहिबु उन्हनि खां पुछियो त व्हाट आर दी फैक्ट्स के केतिरा एग्रीगेट जेके ॿार फेल थिया आहिनि, कहिड़नि सब्जेक्ट में फेल थिया आहिनि, उन्हनि खे इहा बि ख़बर न हुई। इट मीन्स की तव्हां इदारनि में अहिड़ा माण्हू नाफ़िज़ था कयो जिन्हनि खे ॻाल्हाइणु नथो अचे, जिन्हनि खे इहा ख़बर न आहे फैक्ट केतिरा परसेंटेज ॿार फेल थिया आहिनि, कहिड़नि सब्जेक्ट में फेल थिया आहिनि। ऐं ॿियो तव्हां सां अर्ज़ु कंदुमि त असां फेल न थिया आहियूं, बल्कि असांखे ॼाणी वाणी अकरबा परोरी जे करे असांखे फेल कयो वियो आहे। हीअ सिंध में जेको निज़ाम SPSC रखियो वेठो आहे त गॾा घोड़ा जेके आहिनि उन्हनि खे हिननि छा कयो आहे, DSP करे छॾियो आहे, असिस्टेंट कमिश्नर करे छॾियो आहे। ऐं जेका पढ़ियल लिखियल सिंध जा नौजवान तव्हां भला कचहरियुनि में जानवर मिसाल कोई वधीक ॾिसायो छो भला? सर एक्चुअली तव्हां जेके DSP चवनि तव्हां हुनखे कॾहिं घोड़ो पिया चओ? सर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे ॿुधायो न सिंध में क्रिमिनल केसिस छो था थियनि, फातिमा फोर्डे जहिड़ा केसिस छो था थियनि? उनजो सिंध पब्लिक सर्विस कमीशन सां कहिड़ो तालुक़ु? साईं ज़ाहिर सी तालुक़ु त आहे न। हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो अणपढ़ियल ॿार जंहिंखे की सिंध तालीम जे बारे में कुझु ख़बर ई न आहे, उहो तव्हांजे हिन में मुल्क में छा सर्व कंदो, उहे इंस्टीट्यूट में छा सर्व कंदो इदारनि में? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हू आहे ई बेनिफिशरी इम्पेरियलिस्टिक पॉलिसीज़ जो। हू चाहींदो त भले इहे जेके ग़रीब अवाम आहे जेका ऑलरेडी ज़हनी ग़ुलाम आहे, या भले ईअं ई लोड़े हिननि खे वधि खां वधि ईअं ई जेके केसिस आहिनि उहे वधाईंदा। छो त बिकॉज की हुननि जी आइडियोलॉजी इहा आहे त जीअं हू सप्रेस थींदा त हुननि जो जेको सिस्टम आहे उहो कंटिन्यू हलंदो। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां ॿुधायो त तव्हांखे जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके हीअ नतीजा आया आहिनि इन्हनि ते एतिराज़ कहिड़ा आहिनि? सर बेसिकली त पहिरां मूंखे सभ खां वॾो एतिराज़ु इहो आहे त इन में ट्रांसपेरेंसी जी कमी आहे। तव्हां पुराणे सालनि खां वठी ॾिसंदव, हर साल में तव्हां जॾहिं बि ॾिसंदव इन्हनि टेस्ट कंडक्ट कया आहिनि,
कैंडिडेट्स आया आहिनि उन्हनि एहतजाज कया आहिनि 2013 2018 2023 हाणे वरी असांजी वारी ही 2024 में हिननि जेको ज़ुल्म कयो आहे सर तव्हां ॾिसंदो ट्रांसपेरेंसी त बिल्कुलु आहे ई न तव्हां चवंदो त हिकिड़ा कैंडिडेट्स जेके एतिरा क़ाबिल आहिनि CSS क्वालिफाई कनि था हिते अची करे ॿ टे एग्ज़ाम्स फेल कनि था वरी उन्हनि खे नालो ॾिनो थो वञे त तव्हां फेलियर्स आहियो उहे त जेका इस नेशन जी क्रीम आहिनि तव्हां उन्हनि खे इहा कीअं था चई सघो त तव्हां फेल कयो एग्ज़ाम छो त ॾिसो अगरि त हू जेके आहिनि एग्ज़ाम्स ॾियनि था एतिरो अॻियां परसू कनि था 6-7 साल त वधि में वधि उहे एतिरा त कैलिबर रखंदा हूंदा न जो तव्हांजे इंटरव्यू ताईं पहुची सघनि हिकिड़ो माण्हू 6 एग्ज़ाम इन्हनि जा ॾिए थो 3 CSS जा 3 PMS जा त वरी बि आख़िरी अटैम्प्ट में हिते अची करे हू चवनि था त ओके ठीकु आहे तव्हां जेको आहे न असांजे इंटरव्यू ते बि क्वालिफाई नथा कयो हाणे हीअ चवनि था असांजो क्राइटेरिया छा आहे असांजो क्राइटेरिया अप हाणे कैंडिडेट्स हिते पुॼी नथा सघनि मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे अगरि हिननि जो क्राइटेरिया अप आहे पोइ फॉरेन ग्रेजुएट्स बि पुॼी नथा सघनि पोइ हिकिड़ो माण्हू जेको ॻोठ में वेठो आहे वॾेरे जो पुटु आहे उहो इन्हनि जो एग्ज़ाम पास करे इंटरव्यू में कीअं थो पुॼे हिकिड़ो फॉरेन ग्रेजुएट मां पाण फॉरेन ग्रेजुएट आहियां पर 11 सालनि खां पहिरां मां चाइना में हिकु सर्व कयो आहे तक़रीबन 5 साल उन खां पोइ मां दुबई में सर्व कयो आहे वरी मां चाइना में पंहिंजी स्पेशलाइज़ेशन कई आहे मां सर्जन आहियां उते हाणे मूं वटि पंहिंजी ऑस्ट्रेलिया जी PR आहे ॾिठो वञे त 11 साल जे हिकिड़े हिन पूरे एक्सपीरियंस खे वठी करे अगरि चओ था त असांजो क्राइटेरिया बि मैच नथो थिए पोइ मां चवंदमि त हू जेको ॻोठ में कुकुड़ पाले हथ में खणी वेठो हिकिड़ी तस्वीर कढाए पियो उहो कीअं पास थियो जो असां सर्जन माण्हू थी करे तव्हांजो IELTS में बैंड खणी करे तव्हांजो जेको आहे सो एसे पास नथा करे इहो ज़रूरी आहे छा त माना जेको ॿाहिराणी में रहे थो उहो पास नथो करे सघे जेको ॿाहिरि रहे थो करे क्राइटेरिया चवंदा न मैच कयो क्राइटेरिया हूंदो न पोइ क्राइटेरिया पर कुझु हुननि जो ॿियो ॿाहिरि तव्हां मीट करे बि न सघे जेकॾहिं कयो आहे त शायदि ईअं न थिए सर बसि साहिबु ईअं न ईअं आहे सर असल क्राइटेरिया ते ॿुधायो नथा तव्हां क्राइटेरिया साईं क़ाइदे आज़म वारो आहे ॾोकड़नि वारो मामलो आहे वारो न आहे असल पैसनि वारो आहे उहो ॾोकरनि वारो मामिलो त पोइ असांजे पेरेंट्स असांखे नंढे लाइक़ा पढ़ाए पे कयूं आहिनि न फीस पोइ हाणे उन्हनि जो जॾहिं वक़्तु आयो आहे त असांखे पंहिंजो फ्रूट मिले उन एजुकेशन जो ही वरी चवनि था पैसा ॾियो साईं 6 करोड़ खणी अचूं त तव्हांखे मिलींदा उहो क्राइटेरिया में तव्हां न न लिखी भला सघंदा तव्हांखे हू केरु मिलियो अहिड़ो कोई एजेंट लॻो जेको तव्हां हिते यार पैसा वठो त ॾियो असांखे कराए था ॾियो सर हाणे तव्हांखे मज़े जी ॻाल्हि या ॿुधायां तव्हां ॻाल्हायो कंहिंसां पोइ तव्हांजे छा एतिरा पैसा वधीक आहिनि यार असां एतिरा कोन था भरे सघूं एतिरा आहिनि न्यू तव्हां ईअं थियो छा पियो सर असल में तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां सिंध में न अॼुकल्ह सीटूं खपण वारा वधी विया आहिनि तव्हां जंहिं गली में वेंदो न केरु तव्हांखे पाण चवंदो ॾे ख़बर छो थो पढ़े पैसा सर ॾे bargaining सीटूं ट्राए थो थी ॼामां थो proper। हा जी प्रॉपर बार्गेनिंग इवन तव्हां अगरि मां तव्हांखे पाण मिसाल करे था वठूं कंहिं हैदराबाद में कंहिं होटल ते हली किताब था पढ़ो को न को सुञाण वारो मिलंदो चवंदो ॾे छा लाइ थो पढ़े पैसनि जो कमु थो हले पैसा जी जांच छा लाइ थो पढ़े ज़ाहिर मतिलबु कल्चर अहिड़ो थी वियो आहे वैल्यूज़ में असांजी करप्ट प्रैक्टिस अच्छा हूअं बि हा जी सर हिकिड़ो मैसेज आयो असांखे जेको असांजे जेको कैंडिडेट आहिनि असां सां गॾु उन्हनि खे मैसेज अचे पियो उन में मैसेज में लिखियलु हुयो बाक़ाइदा त तव्हां जेके एग्ज़ाम्स पास न करे सघायो तव्हां पंहिंजे घर वारनि खे चओ पैसा ॾियनि तव्हांखे ड्यूटियूं वठी ॾियनि तव्हां रोडनि ते छो था अचो तव्हां कोर्टनि में छो था वञो पैसा गॾु कयो पैसा गॾु त पढ़ो न भली न कंदा। अच्छा हूअं जेके तव्हां कोर्ट में हिनखे चैलेंज बि कयो आहे तव्हां सम्झो था त नतीजनि में बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि फेरफार थी आहे तव्हां वटि हू डॉक्यूमेंट्री एविडेंस कहिड़ा आहिनि जेके तव्हां जमा जंहिंमें तव्हां साबित करे सघो त ही जेके आहिनि सिर्फ़ु हिन में बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि नतीजनि में बिल्कुलु ज़ोएब भाई तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो आहे हाणे मां ॻाल्हि इहा कंदुमि त असांजे हिन में CSS 2025 में अहिड़ा जाम सारा दोस्त आहिनि जेके सिंध सां बिलोंग कनि था उहे तव्हांजी CSS में एलोकेशन वठी वेही रहिया आहिनि नाला त सभिनी खे ख़बर आहे न ही ज़रूरत बि न आहे चवण जी एलोकेशन वठी पुलिस सर्विसिस में हू ASP थी विया आहिनि असिस्टेंट कमिश्नर थी विया आहिनि वरी मज़े जी ॻाल्हि उहा अचे थी त हिन में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सिंध पब्लिक सर्विस कमीशन में उहे माण्हू तव्हांजा 3 सब्जेक्ट फेल था कनि वरी असां वटि उहे बि DMC पियूं आहिनि जेके जिन्हनि खे हिननि पास कयो आहे त उन्हनि माण्हुनि जो 150 मार्कूं 100 मार्कूं अॼु अचे थी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ॻाल्हि उन्हनि माण्हुनि जी जेके वॾेरनि जा ॿार जेके SPS जे मेंबरनि जा फर्ज़ंद या उन्हनि जा भाइटिया जेके तव्हांजा पॉलिटिकल एफिलिएशन जिन्हनि जी आहे उहे तव्हांजा वरी 150 मार्कूं खणंदा आहिनि जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ॻाल्हि अचे थी त उहे माण्हू टॉप था कनि सर हिन तव्हां ॾिसो 70 जेके माण्हू आहिनि हिन में न इन में सबूत केतिरो आहे ऐं कॉन्सेप्ट या परसेप्शन केतिरो आहे हिन में हाणे वॾेरे जो पुटु आहे त इहो ज़रूरी कोन्हे हुनजी डिमेरिट न आहे त वॾेरे जो पुटु आहे त पास नथो करे सघे या पॉलिटिशियन जो माइट आहे त पास नथो करे सघे सर इहो ज़रूरी बि त कोन्हे ॾिसो जमहूरियत आहे हर कंहिंजो हक़ आहे ऐं असांखे फ़ख़्रु थींदी अगरि जे हिननि जा ॿार पढ़ी करे अगरि कंहिं ब्यूरोक्रेसी में अचनि था त मूंखे ईअं लॻंदो त सिंध मां ही जेको आहे पीरनि मीरनि वारो दौर ई ख़तमु थी वेंदो सिंध मां जहालत ई ख़तमु थी वेंदी पाण आहिनि किथां थींदी त इन जो
सबूत जी ॻाल्हि कयो था त मिसां मां तव्हांखे इहा ई सबूत ॾिनी त DMC खणो था हुननि जी न तव्हां उन में छा ॾिनो आहे कोर्ट में तव्हां कोर्ट में सर असां DMCs प्रोवाइड कयूं आहिनि जेके हुननि जूं जेके हुआ जेके CSS जूं ऐं हुननि जूं पीसिस वरी हुनखे कंपेयर कयो तव्हां Comparative त analysis उहो माण्हू जेको उन में हिते जेको आहे 150 थो खणे। हा, हुते वधीक थो खणे त हिते फेल थो थिए, हितां पास थो थिए त हुते वरी पास ई कोन थो ईअं थिए। सर। हूअं मतिलबु छा तव्हांजे ख़्याल में डॉक्टर साहिबु कहिड़े मरहले ते तव्हां सां नाइंसाफ़ी थी आहे? सर असां सां नाइंसाफ़ी सभ खां शुरू सां ई थी आहे। ॾिसो तव्हां स्क्रीनिंग जो टाइम ॾिसो, स्क्रीनिंग जॾहिं बि वठनि था पोइ चवनि था त डेट्स चेंज कयो, वरी डेट चेंज करे वरी कैंडिडेट जेको आहे वरी प्रिपेयर करे थो, वरी अचे थो, वरी ट्रैवल करे थो, वरी हिननि जी स्क्रीनिंग ॾिए थो, स्क्रीनिंग ॾेई करे हुनखे वरी नल कनि था, वरी चवनि था त न ही असांजी लॉजिकली न ठहियो हिसाब किताब, वरी असां स्क्रीनिंग वठंदासीं, स्क्रीनिंग खां वठी वरी रिटन में हिननि असांखे केतिरियूं डेट्स ॾींदा आहिनि। सर अगरि नाइंसाफ़ी ॾिठी वञे न त हर टाइम में सिर्फ़ु नाइंसाफ़ी, हाणे रिसेंटली तव्हां स्क्रीनिंग खे ॾिसंदव, ही अॼु कोर्ट में असां जॾहिं मौजूदु हुयासीं त साहिबान जेके हिननि जा एडवोकेट हुया उन्हनि चयो त न ही जेके कैंडिडेट्स आहिनि इन्हनि जेको 28,000 कैंडिडेट्स अपेयर थिया उन्हनि मां 6,000 पास थियनि, इन्हनि वटि कैपेबिलिटी ई नाहे। ठीकु आहे, मां इन जो जवाबु उन्हनि खे ॾियणु चाहींदमि त कैपेबिलिटीज़ असां कॾहिं ई शो कंदासीं जॾहिं तव्हां मैनेजमेंट प्रॉपर ॾींदव। हाणे असां त एग्ज़ाम्स पास कया आहिनि, असांजनि साथियुनि एग्ज़ाम्स पास कया आहिनि, पर उहे जेके रहिजी विया उन्हनि जो मां फैक्ट इहो ॾींदमि त हिकु त तव्हां 11 बजे ॾींहं जे घंटनि में मतिलबु ॾींहुं जेको आवर्स हूंदा आहिनि उन में 11 खां 3 बजे ताईं तव्हां असांखे विहारियो था 5 कलाक धुप में। ठीकु आहे, उहे टेंट्स लॻल आहिनि, उन टेंट्स में न हवा आहे, न उन में कुझु आहे, न फैन्स लॻल आहिनि, हिक खां पोइ ॿियो कैंडिडेट बेहोश थिए थो, ॿिए खां पोइ टियों बेहोश थिए थो, ईअं लॻातार कैंडिडेट्स बेहोश थिया आहिनि त जेके उहे वीचारा कैंडिडेट्स जेके मेडिकली तौर ते उनखे परफॉर्म न करे सघिया उहे त गेम मां ई आउट थी विया। बचा केतिरा पोयां, केतिरा अगरि तव्हां चओ था त 50-60% जेके अनेबल थी विया, उन खां पोइ जेके बचा असांजा कैंडिडेट्स उन्हनि में तव्हां पोइ हाणे चओ था त आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन ॾियो था, तव्हां उन्हनि जी हिन वारी स्क्रीनिंग खणी ॾिसो, सॼा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस। हिकिड़ो क्वेश्चन मां अर्ज़ु कंदमि, हिननि चयो आहे त जेको 5G आहे उहो सभ खां पहिरां कंहिं जेको आहे सो सिम लॉन्च कयो, यूफोन ज़ोंग टेलीनॉर जैज़ टेलीनॉर ज़ोंग। हाणे असां हिते वेही करे सिमनि ते बि स्टडी कंदासीं, करणु खपे, ऐं तव्हांखे मालूमात हुजणु खपे, तव्हांखे ख़बर न आहे वाक़ई त सभु खां पहिरियों कहिड़ी कंपनी बेसिकली अगरि चवनि था त ठीकु आहे टेलीनॉर या ज़ोंग कयो, असां त फॉरेन ग्रेजुएट आहियूं, असां सिलेबस में इहो ॿुधाईंदा न त तव्हां जेको आहे ज़ोंग खे। अच्छा, हूअं मसो साहिबु त हिकिड़ो तरीक़ेकार इहो आहे त जेकॾहिं कंहिं बि कैंडिडेट खे एतिराज़ु हुजे त उहो वरी सिंध पब्लिक सर्विस कमीशन सां रुजू करे सघे थो, का एप्लीकेशन तव्हां इहो प्रोसेस पूरो कयो? बिल्कुलु जीअं रिज़ल्ट आई त मां ऐं मुंहिंजो दोस्त फ़खर जमा असां वियासीं SPSC जी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऑफिस में वियासीं। उते इकबाल भाई आहे, उन्हनि मूंखे सिधा लफ़्ज़ इहे चया त मैम आहे नारे जो लिटिगेशन डिपार्टमेंट जी, उन मना करे छॾियो ग्रीवेंसिस लेटर वठण तां। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिननि जो जेको रूल आहे उन मुताबिक़ आर्टिकल 161 आहे मूंखे जेको यादि आहे, उनजे मुताबिक़ तव्हांखे अगरि कंहिं ग्रीवेंसिस तव्हां जमा करे ॾिनो। हाणे मूंखे इहो ॿुधायो रूल बि पाण ठाहिनि, हाणे उन में चेक बि पाण कंदा, उन में बि रीएवल्यूशन न आहे, उन में सिर्फ़ु रिकाउंटिंग कंदा। मतिलबु तव्हां कचे जे धड़लनि खे चओ त भाई घोटकी में अमन कीअं कराइजे, मतिलबु असांखे ग्रीवेंसिस आहिनि त कंहिं न्यूट्रल माण्हू खां था करायो, तव्हां असांजी कॉपीज़ खणी तव्हां रीचेक करायो, रीएवल्यूट करायो त असांखे जिते ग्रीवेंसिस आहिनि त उनजो माना इहो माना आर्ग्यूमेंट ई उन्हनि जो पंहिंजो आहे। मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, रूल बि पाण ठाहिया अथनि, सॼा हलाइनि बि उन्हनि खे पाण था। इट मीन्स की उन्हनि प्रॉपर हिकिड़ो सिस्टम अहिड़ो कयो आहे अकरबा परवरी जो, करप्शन जो, जीअं आम माण्हू अगरि कोर्ट में अपील बि करे त हुनखे असां ॿुधायूं त बाबा असांजी रूल मुताबिक़ असांजे कॉन्फिडेंशियल असांजी शयूं असां जमा नथा कराए सघूं। ऐं अदी जी ॻाल्हि कई त मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदुमि, अॻे CC में 28,000 छोकिरनि अप्लाई कयो आहे, 28,000 छोकिरनि मतिलबु 2.80 करोड़ वरिता फीस जेके वठंदा। हाणे मूंखे ॿुधायो सिंध में हर साल 1000 सवनि जे तइदाद में एडवर्टाइज़मेंट ईंदियूं, मूंखे तव्हां छॾियो सीट खपाइण खे त छॾियो, तव्हां हिननि फीसुनि जे थ्री वीचार ॿारनि खां तव्हां अरबे रुपया त इहे था वठो था, उन में बि तव्हां पुअर मैनेजमेंट, तव्हांजी ज़ीरो मैनेजमेंट, जेके पेरेंट्स अचनि था उहे बि वीचारा परेशान, ॿारनि खे टेस्ट में को प्रोसीजर न आहे, इवन तो तव्हांजी जेके टेस्ट में सवाल आहिनि उहे सिलेबस आउट ऑफ सिलेबस आहिनि। मीन्स के असां सवाल ई तव्हां अजीब था पुछो, हिकिड़ो तव्हांजी सिलेबस ओरिएंटेड हूंदी आहे त बाबा ही सिलेबस आहे तव्हांजो, ऐं उन वटि जेके मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे सब्जेक्ट स्पेशलिस्ट हिकिड़ो प्रॉपर हुजे। मिसाल जी ॻाल्हि तव्हां कंहिं सम्झो था, उन वटि सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि ई कोन। हिकिड़ा इन जा प्रिज़न जा रिटायर्ड माण्हू ब्यूरोक्रेट मां खणी था अचनि जेके ऑलरेडी करप्ट आहिनि, या तव्हां कंहिं इदारे मां अहिड़ा माण्हू तव्हां खणी अचो था त ट्रांसपेरेंसी सां खणी अचो, उहे माण्हू खणी अचो जिन्हनि जो किरदारु आला रहियो आहे, जिन्हनि जो किरदारु बहितर रहियो आहे, त तव्हां खणी अहिड़ा माण्हू था जो जेके तव्हांजे हिन सिस्टम जो हिसो हुजनि। अच्छा, डॉक्टर साहिबु केतिरा आहिनि तव्हांजी नज़र में? तव्हां मुंहिंजे ख़्याल में कोर्ट में त तमामु थोरा माण्हू था अचो न, को घणा एतिरा केतिरा
हा त केतिरा कैंडिडेट्स आहिनि जेके इन में इन्हनि सां नाइंसाफ़ी थी आहे या मुतासिर थिया? सर इहे कैंडिडेट्स सिर्फ़ु तव्हां इहो न ॾिसो त हाणे कोर्ट में केतिरा था अचनि, तव्हां पोयां हिस्ट्री खां ॾिसो उन में त माने केतिरा को पर कैंडिडेट्स तव्हां वरी हिन टेस्ट में केतिरा हिन वारे थिया टेस्ट में मुंहिंजे ख़्याल तक़रीबन कुझु? एस्टिमेटेड त सर मां इहो न चवंदमि, काफ़ी सारी कैडर्स जा टेस्ट आहिनि, हाणे इंजीनियरिंग कैडर्स जा आहिनि, JST जा आहिनि, वरी CC जा अची विया, काफ़ी सारा कैंडिडेट्स। मसइलो सभिनी सां साॻियो ई आहे। साॻियो ई आहे, इहो SPSC जेके बि एग्ज़ाम्स वठे थी उन में इहो हले थो। उन में असां मेरिट ते अची ई नथा सघूं, भली केतिरा बि कैपेबल हुजूं, छाजे करे जो उन्हनि वटि ट्रांसपेरेंसी आहे ई कोन। हू छा को रीचेकिंग लाइ तव्हां चयो आहे? रीचेकिंग में तव्हांखे माना उहो ॾेखारिया अथव न पंहिंजा न कापियूं तव्हांखे ॾेखारींदा अची ॾिसो ही थो? सर उन्हनि जो हिकिड़ो रूल आहे, हिकिड़ो उन्हनि चयो आहे त 161 आर्टिकल जे थ्रू तव्हां अची करे असांखे ॿुधाए सघो था त असांखे हीउ मसइलो आहे। वरी उन रूल जे थ्रू ई उन्हनि सेकेंड ॾींहुं असांखे ॻाल्हि ॿुधाई आहे त असां तव्हांजी कॉपीज़ डिस्क्लोज़ नथा करे सघूं। तव्हांखे बि न ॾेखारींदासीं? No। पोइ त कीअं ख़बर पवंदी तव्हांखे? सर ऑब्वियस ऐं हुन में हुननि चयो त असां सिर्फ़ु नंबर्स काउंट कंदासीं, त मार्क्स जेके आहिनि उहे काउंट कंदासीं, बाक़ी उहो हुन में सुवालनि जे जवाबनि में न वेंदासीं तव्हां छा लिखियो। पोइ उहा पोइ रीचेकिंग छाजी आहे? बसि पोइ हे त हुन इलेक्शन वारी साॻी रिकाउंटिंग आहे, पोइ रीचेकिंग न आहे या रिकाउंटिंग आहे? काउंटिंग आहे, एग्जैक्टली ईअं ई आहे असल में। सही ऐं हुन में रिकाउंटिंग में बि कैंडिडेट न वेहंदो न वेंदो, कोई थर्ड ऐं हूंदा बि थर्ड पार्टी बि न हूंदी, पंहिंजो पाण हूंदा। पाण ई पार्टी हूंदा। हूंदा। पोइ इहे समूरियूं शयूं ज़ाहिर तव्हां लिखियूं हूंदियूं न अदालत जे पंहिंजे पिटिशन में? इन ते ई बहस कईसीं, हुन सां अदालत में बि असां इन्हनि जे जेको ऑपोज़िशन हुई उन सां बि बहस कईसीं, एडवोकेट वेठा हुया, उन्हनि चयो त असां अगरि तव्हांजी हिकिड़ी कॉपी कढायूं था सभिनि कैंडिडेट्स जी पोइ कढायूं, पोइ असांजी जेका जो प्राइवेसी डिस्क्लोज़ थी असां चऊं था त तव्हां पोइ ईअं न कयो, तव्हां जेके 70 कैंडिडेट्स पास कया आहिनि न उन्हनि जो एग्ज़ाम दोबारा वठो। सर असांजे सिंध में जेको आहे न, जेके असांजा शागिर्द आहिनि वीचारा कैरियर ओरिएंटेड हूंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त ग़रीब जा ॿार हूंदा आहिनि, उहे ॿार जेके पंहिंजी हिकिड़े टाइम जी मानी छॾे करे लाइब्रेरी में पढ़नि पिया, जिन के वीचारा कैरियर ओरिएंटेड आहिनि, उहे कीअं वीचारा चवनि त ब्लैक लिस्ट थींदासीं। तक़रीबन हिन जी हिस्ट्री रही आहे, जिन्हनि इंसाफ़ लाइ ॻाल्हायो आहे, जिन्हनि SPSC जी करप्शन लाइ ॻाल्हायो आहे, उन्हनि खे हिननि ब्लैक लिस्ट कयो आहे। पोइ हाणे तव्हां इहा परवाह न कई आहे पोइ हे डॉक्टराणी बि थी वञे हिन ब्लैक लिस्ट पूरी? सर असल में ॻाल्हि इहा आहे त असां इन शइ खे ज़हन में रखियो आहे त असां एटलीस्ट पंहिंजे मुआशरे लाइ कुझु करणु चाहियूं था। असांजो मसइलो न आहे, हीउ जनरेशन जो मसइलो आहे साईं, तव्हांजे नंढनि जो मसइलो आहे। हर हिकु जेको असांखे ॾिसे थो दोस्त उन्हनि जे बारे में अगरि असां न ॻाल्हाईंदासीं केरु ॻाल्हाईंदो? सर अगरि ब्लैक लिस्ट कनि था भले लख दफ़ो कनि, मां इहो चवंदमि मां हिकु डॉक्टर आहियां, उन खां पोइ मां ही न त मां ॿियो कुझु करे वेंदमि, न त मां पब्लिक सर्विस करणी आहे न, मां कुझु न कुझु करे माण्हुनि खे सर्व। तव्हां मतिलबु ॾिसो, तव्हां पाण जीअं ॿुधायो पियो त तव्हां चाइना मां कई आहे MBBS, वरी तव्हां हाणे अॼुकल्ह स्पेशलाइज़ेशन करे तव्हां ऑस्ट्रेलिया में तव्हां सर्व कयो पिए। छा सम्झी करे तव्हां जिते माण्हू हितां खां ॿाहिरि वञणु था चाहिनि, तव्हां ॿाहिरि सेटल्ड आहियो ऐं पोइ तव्हां वरी हिते आया आहियो त असां हिते अची कयां? इहो छा दिलि जो जेको हिकिड़ो सुवाल तव्हां मूंखां पुछियो आहे, असल में हुयो ईअं जॾहिं मां पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि वियमि न, मूंखे मुल्क जो अहसासु थिए पियो। उन टाइम खां वठी अॼु ताईं मां माण्हुनि जी ईअं माना ख़िदमत जेका मूंखां थी सघे पई मां हेल्प कयां पई, पर हाणे इन पॉइंट ते अची वई आहे जो माण्हू काफ़ी सारा थी विया आहिनि ऐं मुंहिंजी पर्सनल कैपेबिलिटीज़ घटि थी वियूं, जो मां हर पर्सन खे मतिलबु अलॻि सां सेपरेटली मां कयां। इन जे करे मुंहिंजो इहो ई ख़्वाबु हुयो त मां हिते ईंदमि, एटलीस्ट मां कुझु कंट्रीब्यूट कंदमि थ्रू गवर्नमेंट, मां कुझु कंट्रीब्यूट करे सघंदमि पंहिंजे हिसे जो। मूंखे ॿियो कुझु बि न खपे, मूंखे सिर्फ़ु एतिरो खपे, एतिरा इख्तियार खपनि जो मां रोड रस्तनि खे ठाहिण जा इख्तियारात रखां, मां साफ़ु पाणी जा इख्तियारात रखां, मां इहे इख्तियारात रखां त मेडिकल कैंप्स जेके लॻनि था उहे प्रॉपर मेडिकेशन्स अवेलेबल आहिनि, हॉस्पिटल में प्रॉपर डॉक्टर्स वञनि था, मेडिकेशन्स मिलनि थियूं। इहे सर मुंहिंजी इहे वरी सभई जेके पहिरियां अचनि था न, उहे सभई ॻाल्हियूं इहे कनि था, पर जेॾी महिल अची त सर्विस शुरू था कनि त साॻिया ई ब्यूरोक्रेट बणिजी था वञनि, साॻिया ई, छो त हुनखे वरी जेके सीनियर जेको सेखारीनि था उन रस्ते खां पोइ तव्हां पोस्टिंग तव्हांखे पोइ बि कोन मिलिया, जेकॾहिं अहिड़े नियत सां तव्हां ऑफिसर थियो आहे, पोइ वेठा हिते SNGD में हुजो आहे, बसि ॿियो हुते कुझु न थिए आहे। सर मूंखे इन शइ जी बि फ़िक्र न आहे, पर अगरि मूंखे अलाह साईं एसि ताईं आंदो आहे न त अॻिते बि अलाह साईं मूंखे गाइड करे, लाज़मी कुझु न कुझु त हुजे न, हर माण्हू हिकु जहिड़ो न हूंदो आहे। पोइ तव्हांखे पंहिंजी फैमिली छा चयो? भई डॉक्टर आहियो तव्हां, उते डॉक्टर ऑस्ट्रेलिया में डॉक्टर आहियो, उहो छॾे करे हिते अची डेंगी जा मरीज़ थियो, पोइ फैमिली जो छा मतिलबु तव्हांखे? सर उन्हनि त मूंखे इंटायरली सपोर्ट कयो, उन्हनि चयो त तुंहिंजो हिकिड़ो विजन आहे लाइफ में, असां नंढे लाइक़ तोखे स्ट्रगल कंदे ॾिठो आहे, अगरि तूं चाहीं थी वाक़ई तूं हेल्प करणु चाहींदी माण्हुनि खे, तुंहिंजे अचु भई डॉक्टरी त तोखां केरु छिने नथो, सूनर और लेटर यू कैन डू वट एवर यू वॉन्ट, राइट? पर अगरि तूं चाहीं थी, अगरि तव्हांजो इहो पर्सपेक्टिव आहे त अची माण्हुनि खे हेल्प कंदो, या हिकु ॻोठ में जेके तव्हां ॾिसो त हिकिड़ो माहौल तव्हां हुनखे थोरो रिवाइव करण जी कोशिशि कंदो त वी सपोर्ट यू। अच्छा बसर साहब, अदालत जेका हेयरिंग थी आहे हाणे लास्ट तव्हांजी, उन में कमीशन खे चयो आहे त को मैकेनिज़म तव्हां खणी अचो। हाणे जेकॾहिं को मैकेनिज़म आणे थी नेक्स्ट हेयरिंग ते कमीशन,
त तव्हां उन मैकेनिज़म खे क़बूल कंदो? सर पहिरीं ॻाल्हि इहा त मैकेनिज़म खां पहिरियां असां ॻाल्हि कयूं पिया CC 2024 खे नल इनवाइट त कयो, तव्हां रीटेक एग्ज़ाम त कयो, मैकेनिज़म त पोइ जी ॻाल्हि आहे न। तव्हां मैकेनिज़म उनखां पोइ इंश्योर कराइजो त तव्हांजी करप्शन न थींदी, नेपोटिज़म न थींदी, उहो जेके SPSC खणी ईंदी। पर SPSC अनफॉर्चुनेटली उहो बि अॼु खणी अचण में नाकाम थी वई। मतिलबु हुननि जा जेके आया हुया अफ़सर साहिबा जेके इहे करप्ट प्रैक्टिस करे करे आई, ॾिसो न हिकिड़ो इंसानु हूंदो आहे न जेको सचो हूंदो आहे, उहो दिलेर हूंदो आहे, उहो कॾहिं कॾहिं डिॼंदो न आहे। कंट्रोलर साहब बीठो कोर्ट में त बसि ॻाल्हाए न पियो सघे, बाक़ी सभु कुझु करे सघे पियो। त ॻाल्हि चवण जी इहा आहे त अगरि मैकेनिज़म अहिड़ो खणी आया जेको एक्सेप्टेबल हुयो, जंहिं मां असांखे फील थींदो त वाक़ई ही मेरिटोक्रेसी खे अपलिफ्ट कंदा ऐं अॻिते हली करे ही मेरिट खे आम कंदा ई हर, ऐं उहे जेके प्रैक्टिसिस हुयूं जेके हुननि जा प्रेसिडेंट्स हुया हुनखे ॾिसी करे असां ॾिसंदासीं त इंश्योर असां। अच्छा, हाणे थी सघे थो त जेके पास थिया आहिनि कैंडिडेट उहे तव्हांजा कुलीग हुजनि, दोस्त हुजनि, किथे हुन सां तव्हांखे ख़बर पई हुजे, सुञाणींदा हुजो, तव्हां सां तव्हां इहा कुझु भला तव्हांखे ख़बर पइजी सघे आहे थींदो घटि में घटि वधि में वधि पैसा केतिरा ॾिना अथनि, कुझु ईअं मिड़ई नालो कंहिंजो बि न, पर ख़बर त पए थी इहा सीट जो रेट अॼुकल्ह छा पियो हले? सर रेट जेको हले पियो, जेको असांखे अपडेट मिली आहे त 7 करोड़ DSP जो हले पियो ऐं 7 करोड़ असिस्टेंट कमिश्नर जो हले पियो ऐं 4 करोड़ मुख्तियार कार जो हले पियो। मतिलबु इहे मुख़्तलिफ़ रेट हलनि पिया मुख़्तलिफ़ तरीक़े सां, जेको जिथे फाथो। शुरूआत हितां थी थिए, शुरूआत माना 4 करोड़ खां शुरू कयो, 5-7 करोड़, पोइ वरी जेतिरियूं घटि सीटूं वरी ओतिरो वधीक आहे। पोइ त हाणे तव्हां सम्झो था त जिते जॾहिं हिकिड़ी सीट जा एतिरा पैसा लॻंदा हुजनि त पोइ ही इदारा कंदा मेरिट ऐं पोइ माण्हुनि खे ईअं सर कंदा त न तॾहिं त हाई कोर्ट में असां चकर कटियूं था, वरी सुप्रीम कोर्ट बि वेंदासीं। सर ॾिसो, शागिर्द जेको आहे न, हिननि खे ग़लतफ़हमी आहे, ही अॻे इंडिविजुअल लेवल ते इनफ़रादी तौर ते माण्हू पटिशन दाख़िल कंदा हुया। हींअर सभु एस्पायरेंट, सभु उहे शागिर्द जेके इल्मी फ़िक्र वारा आहिनि, उहे सभु गॾु थी हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीठा आहियूं। हींअर उन्हनि खे इहा भुल आहे त ही दुबारा करप्शन कंदा ऐं असां हिनखे कॾहिं बि छॾींदासीं कोन। असां आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। असांखे अगरि दुबारा वॾो को प्रोटेस्ट करिणो पियो त असां दुबारा प्रोटेस्ट बि कंदासीं। ऐं तव्हां 13 मई वारो प्रोटेस्ट ॾिठो हूंदो त तमामु घणी तइदाद में शागिर्द, सिविल सोसाइटी जा माण्हू, वकिला ऐं तव्हां जर्नलिस्ट भाइरनि जी बि वॾी महिरबानी जिन्हनि असांखे सपोर्ट कयो। त इन्हनि खे इहा भुल आहे अगरि त हीअ करप्शन कंदा ऐं दुबारा SPSC में कमु हलंदा त इहे असां जेके नौजवान आहियूं न, असां उहो प्रेसिडेंट सेट पिया कयूं, उहा दिलेरी पैदा कई ऐं हेॾा पहाड़नि जहिड़ा सीना खणी हलूं पिया। अगरि हिननि खे भुल आहे त इहा कॾहिं बि न करे सघंदा। अच्छा ठीकु आहे, पर मतिलबु आहे त तव्हां हाणे जॾहिं तव्हां मामले खे एतिरो मेच्योरिटी सां अॻिते वठी आहियो, हाई कोर्ट ते शयूं थियनि पियूं, सख़्तु क़िस्म जा रिमार्क्स बि रिपोर्ट थी रहिया आहिनि, त हाणे उहे जेके भला कैंडिडेट चुप वेठा आहिनि उन्हनि कुझु उहे चुरपुर शुरू कया, तव्हां सां को राब्ता शुरू कया अथनि त यार हुननि जी पाण दिलि वधण शुरू थी त ठिकाणे अचूं। सर मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, असांखे हींअर पर्सनल में माण्हुनि जो DMC अचनि थो, ज़बीला भाई ही DMC आहे, हिन जी ही हिते रहे थो, हिन जी ही CS जी DMC आहे। ॾिसो न, ईअं आहे न, दिलि वधी वई आहे छोकिरनि खे। हाणे पर्सनली हर को पंहिंजे हिसाब सां पटिशन दाख़िल पियो करे। इवन दो एतिरा जाम छोकिरा आहिनि जेके हाणे सोशल मीडिया ते पंहिंजी वीडियोज़ ठाहे करे अपलोड कनि था। त इहा ॾिसो न छा आहे, इहा करेज पैदा थी आहे अवाम में। हू जेको ज़हनी तौरु जेके हू ग़ुलामी में फाथल आहे या कंहिं ॻोठ में कंहिं वॾे रेजी में हेठाई में हुया या ॻोठ में या किथे न किथे कंहिं न कंहिं हिसाब सां, त उन ट्रेप मां आस्ते आस्ते निकिरनि पिया। शुरूआत कीअं थींदी? शुरूआत हिकिड़े खां ई थींदी आहे। अच्छा भला हूं डॉक्टर साहिबु ॾिठो आहे त अकेली तव्हां हिन सां गॾु फीमेल जेके आहियो कैंडिडेट, त पोइ अकेले फेल थिया आहियो छा फीमेल में, या ॿियूं फीमेल निकिरनि कुझु? मां तव्हांखे हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿुधायां, असल में फेलियर हिकिड़ो नालो आहे मुंहिंजो। एसे जेको हाणे ॾिठो वियो आहे, बिल्कुलु मां तव्हांखे ॻाल्हि रखां त अहिड़ियूं मुंहिंजी जेके क्लासमेट्स हुयूं, बैचमेट्स हुयूं, सॉरी, अहिड़ियूं क़ाबिल सर उन्हनि खे बि रहायो वियो आहे, पर हू अॻियां छो नथियूं अचनि? हिकिड़ो टैबू हिननि क्रिएट करे छॾियो आहे। अगरि हू अॻियां अचनि थियूं त पोइ वरी ॿियूं ॻाल्हियूं मसला फैमिली रिस्ट्रिक्शंस बि अचनि थियूं। पर सर असां त बिल्कुलु बि असां ब्रेव आहियूं। छो असां हिन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदासीं? अगरि मां अॼु पोइ ते हटी वेंदमि न, कॾहिं बि को बि लेडी अॻियां अची करे इहो स्टेप न खणंदी। त मुंहिंजी फैमिली खां बि मूंखे सपोर्ट आहे, डेफिनेटली मुंहिंजी पंहिंजी करेज बि आहे, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर आहे। त मां चवां थी त हिकिड़ी चेंज अचणु खपे, त फीमेल जे थ्रू बि हिकिड़ो इन्हनि में पार्टिसिपेशन हुजणु खपे, ज़रूरी आहे। अच्छा ॿियो मूंखे ज़मील साहिबु आख़िर में ॿुधायो त तव्हांजो मौक़ुफ़ जेको ॿुधूं पिया, तव्हांजो कोर्ट में बि मौक़ुफ़ आहे, हू जेके पास थियल आहिनि न उहे बि त पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ रखंदा आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त बाबा असां हक़ील पंहिंजो पास खे महिनत कई आहे, तव्हां वरी ॿीहर टेस्ट जी ॻाल्हि था कयो, ॿीहर छो था कयो? असां जेका असां कयूं आहिनि तव्हां सां, हिकिड़ी छोकिरी आहे हुन सां त 2-3 छोकिरियूं अची थी वञनि। त मक़सदु आहे हुन ओपिनियन खे काउंटर करण लाइ तव्हां सम्झो था त हू जेकर हुनजी बि त ओपिनियन पंहिंजी जॻह ते आहे, असां बि त साॻिए गॾु महिनत कईसीं। इहो पैसनि जी ॻाल्हि त तव्हां था कयो, हो त कोन था चवनि असां पैसा भरिया आहिनि।
त इहो हुनजो ओपिनियन जे बारे में छा चवंदो तव्हां? सर बिल्कुलु हू ओपिनियन रखे सघनि था ऐं ओपिनियन हुननि जो रखणु हक़ बि आहे। अगरि हू एॾा कॉन्फिडेंट आहिनि ऐं कॉम्पिटेंट एस्पायरेंट आहिनि त कॉम्पिटेंट एस्पायरेंट कॾहिं बि दुबारा एग्ज़ाम ॾियण खां डिॼंदो न आहे। अगरि वाक़ई कॉम्पिटेंट आहिनि, अचो लॻायो कैमरा हिकिड़े एस्पायरेंट जे मथां, असां ॾियूं था दुबारा पेपर। असल में तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे कंहिं दोस्त रिसेंटली मूंखे हाणे व्हाट्सअप ते मैसेज कयो, चवनि पिया त सर फलाणो छोकिरो, मां नालो कंहिंजो नथो खणां, पर्सनल खणण बि सुठी ॻाल्हि आहे, त उहो छा कंदो, पेपर ख़ाली छॾे वेंदो। तव्हां फॉरेंसिक करायो कॉपीज़ जी, तव्हां दुबारा वठो ऐं कैमराज़ लॻायो। अगरि असां फेल थियूं था त असां हथु खणी पोइ ते वेही था रहूं। ऐं पोइ जेकॾहिं ईअं थी थो वञे, पोइ जॾहिं ॾोकड़ भरिया आहिनि जेके तव्हां ॿुधायो 4 खां 7 करोड़, उहे त वीचारनि जा ॿुॾी वेंदा। उहे सर हाणे ऐं पोइ वरी जे पोइ उन्हनि मां जेकॾहिं को पास थी वियो त पोइ त वरी क़ौम जी वॾी ख़िदमत ॿिन्ही हथनि सां कंदो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, 5 करोड़ हिकिड़ा 6 करोड़ ॿिया विधा अथई, लाज़मी ॻाल्हि 2-3 करोड़ ॿिया स्पेंड कंदो, पोइ त साईं 5-6 साल ख़िदमत त कंदो। हा, ॿिन्ही हथनि सां ख़िदमत। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी, तव्हां आयो, थैंक यू वेरी मच।